ये खुद यहाँ से कराची से 3 दिन सक्कर में रह के आए, इनकी जो इंतजामिया वो भी साथ थी। तो अगर उन्होंने कोई माली इमदाद का ऐलान कर दिया तो ये नहीं है, तो मेरे ख्याल में इदारे को भी जो है इसके लिए उनके अहले खाना के लिए जो है माली इमदाद का ऐलान करना चाहिए। इसके अलावा उनके अहले खाना की जान और माल का तहफ़्फ़ुज़ वो भी जो है IG सिंध और निगरान वज़ीर आला सिंध की जिम्मेदारी है। अगर इन वक्त असां प्रेस क्लब के यहाँ मुज़ाहरे जे धरणे में मौजूद आहियूं। कराची प्रेस क्लब जे जनरल सेक्रेटरीअ खां तासरात वठंदासीं त जान मोहम्मद महर जे क़त्ल के खिलाफ़ छा संदसि चवणु आहे। देखें, जो जान मोहम्मद महर को जिस तरह बेदर्दी से शहीद किया हम उसकी मजम्मत करते हैं और हम समझते हैं कि उसको अगर सच बोलने की पादाश में जो है शहीद किया गया है तो उसका जो ये मिशन है इसको हम जारी रखेंगे। और हम इंतज़ामिया से ये मुतालबा करते हैं कि उसके कातिलों को फिलफोर गिरफ़्तार किया जाए। हमारी इतलात हैं कि SSP सक्कर जो हैं उन्होंने इसकी इन्वेस्टिगेशन को ख़राब करने की कोशिश की है, इस केस को ख़राब करने की कोशिश की है। हम IG सिंध से मुतालबा करते हैं कि SSP सक्कर को जो है उसके ओहदे से जो है वो हटाया जाए, उसको शामिल तफ्तीश किया जाए। हमारे पास ये भी इतलात हैं कि जान मोहम्मद महर जो है उसके घर वालों को भी धमकियाँ मिल रही हैं। हम जो है हमारे जो केयर टेकर वज़ीर आला सिंध हैं जस्टिस मकबूल बाकर साहब, IG सिंध से भी हम मुतालबा करते हैं कि जान मोहम्मद महर के घर वालों की जो है ना जान और माल का तहफ़्फ़ुज़ फराहम करने के इक़दाम किए जाएँ और जान मोहम्मद महर के जो असल कातिल हैं उनको फिलफोर जो है ना गिरफ़्तार किया जाए। हाँ तो समझा त जान मोहम्मद महर जो क़त्ल आहे वो माशरे में सखर शहर में डप पैदा करण जी हिकिड़ी साज़िश आहे। हू त चाहिनि त सखर जो अमन अमान कीअं ख़राब थिए। ज़ाहिर आहे हिकिड़े वॾे साफ़ी जो क़त्ल थियो आहे, उनखां पोइ मीडिया में उनजे हवाले सां हलनि पिया त हू माशरे में हिकिड़ो डप पैदा थियण जो हिकिड़ो तासुर उन्हनि ठाहिण जी कोशिशि कई आहे। जान मोहम्मद महर हिकिड़ो सुलझो हो, सजीलो साफ़ी हो, हक़ जी ॻाल्हि कंदो हो ऐं 10 मिंटनि जे अंदरि उनजे क़त्ल के ज़ाती दुश्मनी कराइण ॾियण। तव्हांखे कीअं ख़बर पई 10 मिंटनि में त बाबा या त तव्हांखे उन्हनि फ़ोन कयो हूंदो कातिलनि त बाबा असां क़त्ल करे छॾियो आहे, त तव्हांखे 10 मिंटनि में कीअं ख़बर पए थी त अगरि तव्हां एतिरा ई स्मार्ट आहियो त 3 ॾींहं कातिल सखर शहर में मौजूदु हुआ। हर क़िस्म जी सहूलियतूं उन्हनि खे मुयसर हुयूं, त हुन वक़्तु तव्हांजी इंफॉर्मेशन किथे हुई? आउं तो सम्झां त डाकू ऐं पुलिस सखर में इन्हनि जो गठजोड़ हले पियो। त जेसि ताईं असीं मुतहद न थींदासीं त हीअ गठजोड़ खे असीं ख़तमु नथा करे सघूं था। असांखे पंहिंजे साफ़ियनि खे बचाइण जे लाइ, असांजे साफ़ियनि खे ज़िंदगियुनि खे तहफ़्फ़ुज़ ॾियण जे लाइ हिकु थियणो पवंदो। अदरवाइज़ सखर शहर में रोज़ साफ़ियनि जे ख़िलाफ़, इमदाद पलपोटो जे ख़िलाफ़, साहिल जोगी जे ख़िलाफ़, कामरान ख़ान जे ख़िलाफ़ रोज़ मुक़दमा दर्ज थियनि पिया। त जेसि ताईं असीं मुतहद न थींदासीं त हीउ सिलसिलो बंदि न थींदो। त असांखे घुरिजे त न सिर्फ़ु इन क़त्ल के ख़िलाफ़, जान मोहम्मद महर जे क़त्ल के ख़िलाफ़, बल्कि हर उन ज़ुल्म जे ख़िलाफ़ असांखे हाणे यकजहत थियणो पवंदो जेका सखर पुलिस जी सरबराही में थिए पियो। थैंक यू। जान मोहम्मद जो क़त्ल बुनियादी तौर ते मतिलबु सहाफ़त जो क़त्ल आहे। असां सम्झूं था त इहो हिकिड़ी वॾी साज़िश तहत हुन सां वाक़ियो कयो वियो आहे। उनजी जेतिरी बि फौरी तौर ते कार्रवाई करे उनखे गिरफ़्तार कयो वञे जेके उन में मुलविस आहिनि, त मुंहिंजो ख़्यालु त बहितरु रहंदो त अहिड़ो को ॿियो हुननि खे मौक़ो न मिले। वधीक ॾिसो, हिकु त इलाक़ाई मामिलो आहे ऐं प्रोफेशनली हू माण्हू हुयो, त हुनजो वॾी पैमाने ते जांच बि थियणु खपे ऐं असां हुनजी भरपूर मुज़बत कयूं था पिया। जी, एतिरा ॾींहं गुज़री विया आहिनि त असांजे KTN ऐं काबिज जे सीनियर सथ जो साथी असांजो शहीद जान मोहम्मद जो खून लोड़ण जी इन वक़्तु कोशिशि कई पई वञे। पुलिस इन वक़्त ताईं को बि क़दम नथी खणे। सिर्फ़ु 2 या 3 कातिल गिरफ़्तार करे, जंहिंखे सहूलियतकार चयो वञे थो, उन्हनि खे गिरफ़्तार करे पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी सम्झनि था। इहो असां कॾहिं बि बर्दाश्त न कंदासीं ऐं असीं आला खां ऐं इदारनि खां मुतालबो कयूं था त शहीद जान मोहम्मद जे कातिलनि खे फौरी गिरफ़्तार कयो वञे, उन्हनि खे कैफ़रे किरदार ताईं लाज़मी पहुचायो वञे, न त हीउ जेको एहतजाज आहे उहो समूरी सिंध में वधिक थींदो। महिरबानी। देखिए, हमने हमेशा कराची प्रेस क्लब ने हमेशा हम अपने साफ़ियों के लिए, चाहे वो मुल्क के किसी भी हिस्से में शहीद हुए हों, हम उनके लिए सरापा एहतजाज हैं। और आपने देखा होगा कल भी हमारा एक डेलीगेशन जो है इस सिलसिले में इन्वेस्टिगेशन ऑफिसर हैं उड्डो साहब, उनसे भी हमने मुलाकात की थी और इस पे जो है गुजारिशात की थी। लेकिन मैं ये समझता हूँ आपके चैनल के तवज्जुह से मैं अरबाब इक़्तिदार को समझाता हूँ कि ये जमहूरियत के ख़िलाफ़ साजिश है, उन क़ुव्वतों के ख़िलाफ़ साजिश है जो वहाँ पर
लीड करते हैं, ख़ासकर पाकिस्तान पीपल्स पार्टी को ये के लिए एक चैलेंज है। और गुज़िश्ता कई दिनों से हम देख रहे हैं कि वहाँ पर सक्कर जो है लाइमलाइट में टाइम उसमें आया हुआ है कि वहाँ पर सारी खबरें आ रही हैं, डाकू जो है एक मरतबा जो है गायब हो जाते हैं। लेकिन जब भी हमने पुराने जब देखा है कि जब मार्शल्ला हुकूमतें होती हैं तो ये जो है आ जाते हैं, रूनुमा हो जाते हैं। और जब भी जमहूरी क़ुव्वतों के ख़िलाफ़ ये हमेशा साजिशें होती रहती हैं। तो इसके लिए चाहिए हुकूमत वक्त को कि वहाँ पर जो सिंध पुलिस है वो ऐसे पुलिस ऑफिसर लाएँ जो ईमानदार हों। और देखिए पुलिस को सब पता होता है, लेकिन अगर आप सियासी तौर पर पुलिस जो है किसी के इन्फ्लुएंस में होगी तो कार्रवाई नहीं होगी। और ऐसे पुलिस अफसर आने चाहिए कि वो जो है बिल्कुल गैर जानिबदार हों और उनको मजबूत किया जाए। और दूसरी बात यह है कि जो उनके लवाकिन हैं इस केस की मैं समझता हूँ कानूनी तौर पर जो है पैरवी भी अच्छी होनी चाहिए, क्योंकि अगर वो पकड़े भी जाएंगे तो वो बाद में जो हमने देखा है कि वो छूट के आ जाएंगे। तो जब तक आप जो है इन अच्छे वकीलों के ज़रिए, चाहे उनकी जो चैनल है जहाँ पे वो काम करते थे या जो सहाफ़ी तंजीमें मिल के कोई अच्छा वकील करें तो इससे भी जो है बहुत फ़र्क पड़ेगा। जान मोहम्मद महर जे कातिलनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कियो वञे, ख़्वाह उहे पके में रहनि था या कचे में रहनि था, ॿिन्ही खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। जेकॾहिं कातिलनि खे गिरफ़्तार नथो कयो वञे त कराची यूनियन ऑफ जर्नलिस्ट, PFU जे ऐं कराची प्रेस क्लब मिली करे IG सिंध जे दफ़्तर जे ॿाहिरां धरणो ॾेई करे वेही रहंदा। देखिए, अभी हमने जो मुजाहरा किया है पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट की तरफ से और KUJ ने उसको जो है सपोर्ट किया, कराची प्रेस क्लब ने भी इसको सपोर्ट किया, पूरे मुल्क में इज़्ज़त मुजाहरे हो रहे हैं। और मैंने अपनी तकरीर में भी कहा था और अभी मैं ये कहूँगी कि देखें ये कोई पहला वाक़या नहीं है सिंध में, और ख़ासतौर पे इंटीरियर सिंध में बहुत ज़्यादा, और ख़ासतौर पे सिंध ये जो सक्खर है इसमें बहुत ज़्यादा जो है लॉलेसनेस है। वहाँ की ये जो पुलिस है बाकायदा पुलिस स्टेट बन गई है और वहाँ कोई मतलब चल नहीं रहा। उन लोगों की वसाफ़ियों को जो है उनके ख़िलाफ़ FIR दर्ज किए, उनको थ्रेट किया जा रहा है, उनकी फैमिली सेफ़ नहीं है, वो सेफ़ नहीं है। तो पाकिस्तान वैसे ही जो है एक तरह से मुख्तलिफ मुल्क है कि जहाँ सहाफ़त करना बहुत मुश्किल है। तो मैं समझती हूँ कि जान मोहम्मद महर साहब का जो कत्ल हुआ है ये एक दफ़ा फिर हमें याद करवा रहा है कि हमें जो है इस मूवमेंट को आगे रखना है ताकि मज़ीद और कोई सहाफ़ी जो है अपनी जान से ना जाए, इसलिए कि वो इन द लाइन ऑफ ड्यूटी उन्होंने अपना काम करते हुए जो है अपनी जान दी है। तो मज़ीद किसी सहाफ़ी का कत्ल खुदा न करे नहीं होना चाहिए। हमें अपनी जहद को जारी रखना चाहिए और इंशाअल्लाह आइंदा भी जारी रखेंगे। ॾिसो, अॼु सॼे पाकिस्तान में PFU जे सॾ ते जान मोहम्मद महर जे क़त्ल जे ख़िलाफ़ मुज़ाहिरा थी रहिया आहिनि। कराची प्रेस क्लब जे ॿाहिरि असीं कराची यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे पारां ई एहतजाज कयो, जंहिंमें समूरियूं सिविल सोसाइटी जूं तंज़ीमूं ॿियूं UJ शरीक हुयूं। हिते असां 3 मुतालबा कया आहिनि। पहिरियों मुतालबो इहो आहे त जान मोहम्मद महर जा जेके बि रहियल कातिल आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। ॿियो मुतालबो असांजो इहो आहे त JIT हिकिड़ी गैर जानिबदार JIT ठाही वञे, जंहिंमें घटि में घटि सक्खर जो SSP शामिलु न हुजणु घुरिजे। टियों असां इहो ऐलान कयो आहे जेकॾहिं फौरी तौर ते जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार नथा थियनि त असां IG ऑफिस जे ॿाहिरां धरणो हणंदासीं, या सक्खर में हिकिड़ो वॾो धरणो हणी सघिजे थो, या इस्लामाबाद में पार्लियामेंट हाउस जे ॿाहिरि बि धरणो थी सघे थो। इहे असांजा ऐलान आहिनि। ॾिसो, तमामु अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हिकिड़ो सीनियर ऐं बेबाक सहाफ़ी जेके सक्खर शहर जे विचो विच सरेआम गोलियूं हणी क़त्ल कयो वियो, इंतिहाई अफ़सोसनाक वाक़ियो जिते अॼु पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जी अपील ते मुल्क जे कुंड कुर्छ में मुज़ाहिरा थी रहिया आहिनि। मक़सदु इहो ई हो त असां हुक्मराननि ते दबाव विझूं त हू जेके उहे ज़ालिम आहिनि, दहशतगर्द आहिनि, कातिल आहिनि, उन्हनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे। पर असांखे जेकी उतां जे पुलिस जी सुस्त रवी ऐं जानिबदारी नज़र अची रही आहे, इन करे असां हुकूमत सिंध ऐं वफ़ाक़ी हुकूमत खां इहो मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते उन मुतलका SSP खे JIT खां धार कयो वञे, छो जो उन जी रिपोर्ट ते सहाफ़ी बिरादरी जेको आहे उहो एतमाद न कंदी। उहो हिकिड़ो जानिबदार पुलिस अफ़सर साबित थियो आहे जे 10 मिंटनि जे अंदरि चई छॾियो त इहो हिकिड़ो ज़ाती मसइलो आहे। त लिहाज़ा जेको आहे इन क़िस्म जा सिंध खां अलावा मुल्क जे मुख़्तलिफ़ हिसनि में सहाफ़ियुनि खे अहिड़ी तरीक़े सां सरेआम गोलियूं हणी अगवा करे क़त्ल कयो वियो आहे। त हमेशह PFU जे पंहिंजो स्टांस ते क़ाइमु रहंदी आहे त मुल्क में आज़ादी इज़हार, आज़ादी राय हर इंसान जो हक़ आहे ऐं उन ई आज़ादी इज़हार, आज़ादी राय जे ख़ातिर सहाफ़ियुनि क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, क़ुर्बानियूं ॾेई अची रहिया आहिनि, कोड़ा खाधा अथऊं, जेलनि में विया आहिनि, शहादतूं माणियूं आहिनि, पर पंहिंजे पेशे खां दस्तबरदार कान थिया आहिनि। त अल्हम्दुलिल्लाह असांखे पंहिंजे पेशे ते फ़ख़्रु आहे ऐं मां इन हुकूमत खे वाज़े करणो चाहियां त जेकर उन फौरी तौर ते जान मोहम्मद महर जे कातिलनि खे गिरफ़्तार न कयो
असल जेके 16 कातिल आहिनि त PFU जे मजबूर थींदी त जीअं असां माज़ी में पार्लियामेंट हाउस जे ॿाहिरि धरणो ॾिनो इन तरह असां कंहिं पार्लियामेंट हाउस जे ॿाहिरि धरणे ते बि गौर कयूं था। PFU जी तमामु लीडरशिप सां मशावरत खां पोइ इन सिलसिले में असां ऐलान कंदासीं। नाज़रीन, कराची यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां कराची प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहिनि, जॾहिं त सखर में कुझु ॾींहं अॻु सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर खे कातिलाणो हमिलो करे खेसि क़तलु बेदर्दीअ सां क़तलु कयो वियो ऐं मुज़ाहिरीन जो मुतालबो आहे त फौरी तौर ते जान मोहम्मद महर जे कातिलनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटड़े में आंदो वञे ऐं SSP सखर खे फौरी तौर ते हटाए कंहिं ईमानदार SSP सखर खे मुक़ररु कयो वञे जेको सही तरीक़े सां जान मोहम्मद महर जे केस जो कार्रवाई करे सघे। मुज़ाहिरनि जो उहो बि मुतालबो आहे त जेकॾहिं जान मोहम्मद महर जे कातिलनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार न कयो वियो ऐं असुलु कातिलनि खे कानून जे कटे में न आंदो वियो त असां CPO IG ऑफिस जे अॻियां जेको आहे एहतजाजी धरणो लॻाईंदासीं जेसि ताईं कातिल गिरफ़्तार न थींदा। कैमरामैन शेख वक़ार सां गॾु राहिब गाओ, इबरत न्यूज़, कराची।